वेलकम बैक राजमी टेल लाइन ते जॉइन किया है तजिया निगार आहिनि अकेडमिक आहिनि कानूनदान आहिनि ज़ैनिस उमरो साहब मूंसां गॾु आहिनि। सर तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। थैंक यू मीर साहब। अॼु वरी फ़ौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल जे मामले ते फुल कोर्ट बणाइण ते हुकूमती दरख़्वास्त मुस्तरद कई वई आहे, छा चवंदो इन ते? मीर साहब, अॼु जी प्रोसीडिंग्स मुंहिंजे लाइ थोरी मज़ाइका खेज़ हुयूं, छो त चीफ जस्टिस साहब खे जॾहिं फुल कोर्ट जी दरख़्वास्त फेडरल गवर्नमेंट ॾिनी त चीफ जस्टिस साहब हुन ते चयो कि कुझु जजिस छुटियुनि ते वियल आहिनि, कुझु जजिस जेको आहे पहाड़नि ते इंजॉय था करनि, कुझु जजिस वेकेशन ते आहिनि ऐं हिन वक़्तु छुटियूं आहिनि, फुल कोर्ट नथी थी सघे। 3 जजनि ऑलरेडी रिक्यूज़ करे छॾियो आहे। त सवाल इहो पैदा थिए थो, जॾहिं छुटियूं न हूं ऐं सभु जजिस अवेलेबल हुआ तॾहिं छा हिननि फुल कोर्ट फॉर्म कई? सही, तॾहिं त हिननि जेको आहे फुल ज़ील ऐं ज़ेस सां फुल कोर्ट खे रिजेक्ट कयो, मुस्तरद कयो सुप्रीम कोर्ट। ऐं चीफ जस्टिस साहब पंहिंजे 2-3 लाइक माइंडेड जजिस खां निकिरण जी थोरी बि कोशिशि कोन कई ऐं तॾहिं त हिननि न फॉर्म कई। अॼु हिननि खे छुटियुनि जो बहानो मिली वियो आहे। बहरहाल सुप्रीम कोर्ट पंहिंजी इन सॼे पोएं 1 साल जे मैराथन में जेको लीगल मैराथन हिकिड़ो हलियो आहे उनमें पंहिंजी इंटेग्रिटी लूज़ कई आहे। कोर्ट्स इंटेग्रिटी जेको ऑर्डर्स जी इन्फोर्समेंट आहे पंहिंजी इंटेग्रिटी जे थ्रू इंजॉय कंदियूं आहिनि पंहिंजी अथॉरिटी, उहा हिननि लूज़ कई आहे। हुनजो तव्हां रिज़ल्ट ॾिठो कि 14 मई वारो जेको इलेक्शन जो ऑर्डर हो उहो बि इम्प्लीमेंट न थियो ऐं उहो ई ऑर्डर अगरि फुल कोर्ट जी तरफ़ां अचे हा त कंहिंखे एतिरी ज़रूरत न हुजे हा उन्हनि जी नॉन कंप्लायंस करे। त अॼु इहो सुप्रीम कोर्ट जेको आहे, मां इहो सम्झां थो बंदयाल साहब दॿियनि लफ़्ज़नि में जेके हुननि जे ऑब्ज़र्वेशन आहिनि मिलिट्री कोर्ट्स वारो डिसीजन त ॾेई छॾियो आहे, तव्हां ईअं सम्झो हिनखे ज़रूरु इहो इलीगल डिक्लेयर कंदा, लेकिन हिन वक़्तु जेके हालात आहिनि उहो फ़ैसिलो इम्प्लीमेंट थींदो या न थींदो इहो वक़्तु ई ॿुधाईंदो। पर उमेदु इहा आहे कि बंदयाल साहब इन में एटलीस्ट जेके इमरान ख़ान जे दौर में 25 माण्हुनि खे मिलिट्री कोर्ट में सज़ाऊं थियूं आहिनि, उन्हनि त कंहिं फ़ौजी तनसीबात ते कोई हमिलो न कयो, कंहिं इंस्टॉलेशन ते हमिलो न कयो, उन्हनि खे त घरां खणी वई फ़ौज ऐं उन्हनि खे मिलिट्री ट्रायल करे उन्हनि खे सज़ाऊं बि ॾेई छॾियऊं। एटलीस्ट उनजे बारे में बि का ऑब्ज़र्वेशन ॾींदो त लेट्स सी। लेकिन मूंखे इहो फ़ैसिलो इम्प्लीमेंट थींदो नथो नज़र अचे। जंहिं फोर्स सां फ़ौजी एस्टेब्लिशमेंट इन मिलिट्री जेको इहो 9 मई ते अटैक्स थिया, इनखे पाकिस्तान जो 9/11 करार ॾिनो हिननि, इनखे पाकिस्तान जो हिकिड़ो सानियो करार ॾिनो एंड उहो शहीद शोधा जे मॉन्यूमेंट्स ते अटैक्स, जेको आहे GHQ ते अटैक, ISI जे ऑफिसर्स ते अटैक, ऐं इहे जेके तव्हां वेस्टर्न डेमोक्रेसी जा मिसाल ॾियनि था अॼु PTI वारा ऐं सभु जेके माण्हू आहिनि, ऐं इज़राइल बि जेको आहे यूनाइटेड नेशंस में इहो मामिलो खयों, त मां हिननि सभिनि खां इहो ई पुछंदुमि कि अगरि US में कोई पेंटागन ते हमिलो करे हा या इज़राइली आर्मी ते कोई उतां जो ई नेशनल्स हुजनि भले अटैक करनि त उन्हनि सां छा हालत करंदा ऐं US अॼु ताईं छा हालत कंदो आयो आहे अहिड़नि माण्हुनि सां? त इहो वेस्टर्न डेमोक्रेसी जेको आहे न पाण हिकिड़ो फसाड आहे जेको असांखे ॾेखारींदा आहिनि। हक़ीक़त में नेशनल सिक्योरिटी हिकिड़ो वॾो सेंसिटिव इशू आहे, हुनजी बहस जेको आहे उहा असां जेको नज़र अचे थो उन्हनि फैक्टर्स ते नथा करे सघूं। त लेट्स सी पर इहो फ़ैसिलो मूंखे इम्प्लीमेंट थींदो नथो नज़र अचे मिलिट्री ट्रायल वारो, जेको बि बंदयाल साहब जी कोर्ट फ़ैसिलो ॾींदी। अब तव्हांखे तक़सीम इदारनि जे विच में बि आहे, तक़सीम जुडिशरी ऐं गवर्नमेंट जे विच में बि तमामु घणी नज़र थी अचे। इहा तक़सीम एतिरे ताईं आहे जेतिरे ताईं नओं चीफ जस्टिस साहब नथो अचे फ़ाइज़ ईसा साहब? जी, मां इहो सम्झां थो कि जुडिशरी वटि इलाही वॾो मौक़ो हुजे हा अगरि हो सॼनि जजिस खे बंदयाल साहब गॾु खणी हले हा। एंड हिन सिचुएशन में पहिरियों त असांजे मुल्क में ईअं हुयो कि जेके ट्रबल शूटर्स हुया उहे एस्टेब्लिशमेंट ऐं फ़ौज हुई। जॾहिं बि को मसइलो थींदो हुओ विच ते सालसी जो किरदारु अदा कंदा, अनऑफिशियली डी फैक्टो जेका हिननि जी पावर हूंदी।
इमरान ख़ान जो जेको सॼो आउस्टर थियो उन खां पोइ जेके मामलात अनफोल्ड थिया उन में फ़ौज उहो सालसी वारो किरदारु पंहिंजो विञाए वेठी फ़ौज। त सुप्रीम कोर्ट वटि इहो वॾो मौक़ो हुयो कि इन अपॉर्चुनिटी खे कैच करियां। जेके बि जुडिशरी जी वजह सां पाकिस्तान में मसाइल थिया आहिनि, जेके बि जुडिशरी जा गुनाह आहिनि, भुट्टो साहब जी फॉर एग्ज़ाम्पल तव्हां ॾिसो असैसिनेशन, मां चवंदुमि उनखे उन जी मतिलबु उहो जेको थियो, उहे जेके जुडिशरी जा सभु गुनाह धोपजी वञनि हा। अगरि हिन वक़्त में जुडिशरी हिन मौक़े खे कैच करे हा ऐं फुल कोर्ट जे थ्रू फ़ैसिला ॾेई इन सॼी सिचुएशन खे डेडलॉक खे डिफ्यूज़ करे हा। लेकिन सुप्रीम कोर्ट पाण जेको आहे दे बिकेम पॉलिटिशियंस इन गाउन्स एंड उन्हनि जेको आहे अञा तक़सीम में ईंधन विधो, उन तक़सीम खे अञा वधायूं। त उहा जेका तक़सीम असां हाणे ॾिठी त आहे, लेकिन फैज़ ईसा साहब जे अचण खां पोइ मूंखे नथो लॻे कि इहो मामिलो हिते बीहंदो, छो त उहा जेको जस्टिस बंदयाल साहब वारो ग्रुप हो उहो चुप त न वेहंदो। त मां उमेद त असांजी इहा ई आहे कि फैज़ ईसा साहब ऐं ॿिया जजिस पाण में मिली करे पोइ मामलनि खे तय कंदा। लेकिन छो त जेको कानून आहे न, इहो हफ़ीज़ पीरज़ादा साहब हिकिड़े केस में आर्गुमेंट करनि पिया, ॾाढी इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे कि कानून हर शइ खे केटर कंदो आहे, हर शइ खे, लेकिन कानून जजिस जे अमन जेके डिस्प्यूट्स हुजनि उनखे केटर न कंदो आहे। इहो जजिस खे पाण सेटल करणा हूंदा आहिनि मामलात, इहा उन्हनि जी मेच्योरिटी आहे जेको उनखे इन मामलनि खे एड्रेस कंदी आहे, जेके उनजा पाण में हिक ॿिए में जेके डिस्प्यूट्स हूंदा आहिनि। त बंदयाल साहब जो वञण खां पोइ जेके उन्हनि जी साइड वारा जजिस आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल जस्टिस आयशा मलिक थी वई, एजाज़ुल हसन साहब थी वियो, मुनीब अख्तर साहब थी वियो ऐं कुझु ॿिया जजिस, त उहो अगरि फैज़ ईसा साहब इनखे वॾे हसास तरीक़े सां डील न कयो त इहो ग्रुप उन्हनि सां वन पेज ते न हूंदो, त उन में बि उन्हनि खे दुश्वारियूं ईंदियूं। त लेट्स सी छा थो थिए। ॿियो त 90 ॾींहं जे अंदरि इलेक्शन, तव्हांखे पाण ख़बर आहे त हुकूमत वक़्त खां पहिरियां असेंबली डिज़ोल्व करणु वञे थी, पर इन सां सवाल गॾोगॾु इहो आहे त 90 ॾींहं जी ॻाल्हि त पंजाब में बि कई, उनखे 90 ॾींहं खां वधीक निगरान सेटअप के थी, अञा ताईं हले पियो। ईअं ई KPK में 90 ॾींहं खां वधीक निगरान सेटअप हले पियो। हाणे जेकॾहिं निगरान सेटअप अचे थो त वाक़ई 90 ॾींहं जे अंदरि इलेक्शन थींदी या उहो बि प्रोलॉन्ग थी वेंदो? मीर साहब, जीअं तव्हां ॾिठो कि 90 ॾींहं जी डेडलाइन कॉन्स्टिट्यूशन में त आहे, लेकिन उहा सुप्रीम कोर्ट बि इम्प्लीमेंट कराइण में नाकाम वई। ॿिनि प्रोविंसिस जी अगरि इलेक्शन हुजे तॾहिं त मामिलो रफ़ा दफ़ा थी थो सघे, लेकिन अगरि नेशनल इलेक्शन जी ॻाल्हि आहे उनखे अगरि डिले कंदा त इहे जेको आहे न हिकिड़ी दलदल में धसदा वेंदा ऐं हालात ॾाढा ख़राब थी वेंदा। मूंखे नथो लॻे कि कंहिं बि माण्हू इहो मशवरो ॾिनो हूंदो कि उन इलेक्शन खे डिले कयो, ऐं मूंखे थींदी नज़र बि नथी अचे, भले जेतिरा बि इंडिकेटर मीडिया ते हुजनि काथे बि, लेकिन नेशनल इलेक्शन कॾहिं बि डिले न थींदी, छो त असांजी फेडरल गवर्नमेंट, फौज, एस्टेब्लिशमेंट सभिनि वटि हिन वक़्तु इहो ई मौक़ो आहे कि हू पंहिंजी थोरी जेका बचियल लेजिटिमेसी आहे वापसि रीगेन करनि विद टाइमली इलेक्शन, ऐं उहो इन मौक़े खे न गवाईंदा। सही तव्हां मतिलबु तव्हांखे लॻे थो त इलेक्शन पंहिंजे वक़्त ते, यानी कि 90 ॾींहं जे अंदरि जनरल इलेक्शन थींदी, पर इन सां गॾोगॾु जेको सुवालु आहे त कुझु माण्हुनि जो ख़्यालु इहो आहे त IMF प्रोग्राम अचण खां पोइ $1 अरब त हिन गवर्नमेंट खे मिलियो, निगरान सेटअप जेको ईंदो $1 अरब उनखे, $1 अरब जेकी नई फ्रेश मैंडेट सां गवर्नमेंट ईंदी उनखे ॾिनो वेंदो। पर हाणे वज़ीर आज़म उहो खपे जंहिंखे जेको माशी माहिर हुजे, मईशियत जी ख़बर हुजेसि, एक्सपर्ट हुजे, इन ते बि मुशावरत पई थिए। ॾिसो, इहा रियलाइज़ेशन त इलाही अॻु में अची चुकी आहे फ़ौज खे ऐं सॼनि स्टेक होल्डर्स खे, त असांजो मुल्क या असां तॾहिं ई रहंदासीं जॾहिं असांजी इकोनॉमी स्ट्रॉन्ग हूंदी। वीक इकोनॉमी हुजे, भले असां वटि पोइ न्यूक्लियर हुजे, असां वेठा गाह त न खाई सघंदासीं। ठीकु आहे, इहो हाणे पोइ 21वीं सदी में उहो वक़्तु न आहे रहियो। त सभिनि खे रियलाइज़ेशन थी वई आहे इकोनॉमी जे मामले ते, ख़ासि तौर ते फ़ौज मेजर्स कया आहिनि। कल्ह परीहं ॿीहर फ़ौज जी इहा स्टेटमेंट आई कि इकोनॉमी खे अपलिफ्ट करण लाइ जेका फ़ौज जी सपोर्ट हुजे असां ॾींदासीं।
उन्हनि हिकिड़ी कमेटी बि ठाही आहे इंटरनेशनल इन्वेस्टर्स खे अट्रैक्ट करण लाइ, कॉन्फिडेंस ॾियण लाइ। हुन में आर चीफ खे बि विधो अथऊं। त सभु स्टेक होल्डर्स हिन वक़्तु इकोनॉमी जे मामले ते हिकिड़े पेज ते अची चुकिया आहिनि ऐं इलाही हिन ते फंक्शनिंग ऐं वर्किंग शुरू थी वई आहे। ऐं बिल्कुलु इहो सभिनि खां वॾो हिन वक़्तु कंसर्न आहे जेके स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि जो, कि इलेक्शन थिए लेकिन इलेक्शन जे नतीजे में गवर्नमेंट उहा अचे जेको इकोनॉमी खे संभाले सघे। छो त जेके हालात थी विया आहिनि इन हालातनि में हिकिड़ो एनार्की थी वेंदी ऐं माण्हू पोइ हिक ॿिए जे घरनि में बि घिरी शयूं कसणु शुरू कंदा ऐं इकोनॉमी वीक हूंदी त असां जेको आहे इहे पोइ सभु ॻाल्हियूं तजिया हर शइ फज़ूल थी वेंदा। इहा रियलाइज़ेशन थी वई आहे ऐं इन ते इकोनॉमी जी हिकिड़ी सुठी टीम बि ठहण ते वर्किंग शुरू थी वई आहे। ऐं प्राइम मिनिस्टर जेको ईंदो हुन सां इहा ई जेको आहे अॻ में बैकडोर गारंटीज़ इहा ई वठी वियूं हूंदियूं कि इकोनॉमी टॉप प्रायोरिटी हूंदी। ऐं इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु दुरुस्त आहे। वरी महिरबानी सर, तव्हां टाइम ॾिनो। इन सां गॾु इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।